ते जय झूलेलाल। MDS यूनिवर्सिटी जे सिलेबस में पाण MA सिंधी जी MA प्रीवियस जो सेकेंड पेपर उन जी चौथी इकाई में कहाणी संग्रह सुञाणप जो संकट जेको लिखियलु हो डॉक्टर मोतीलाल जी जोतवाणी साहब जो, पाण उहो करे रहिया आहियूं। उन जी अॼु आख़िरी कहाणी आहे सुञाणप जो संकट, जिन जी हीअ कहाणी हिकु कर्म प्रधान कहाणी आहे। हिन जा किरदार आहिनि रमेश चंद्र, मामा भगत राम, केशू ऐं राकेश। स्वामी परमानंद आश्रम सत्संग जो हिन में ज़िक्र कयल आहे। ऐं हिन कहाणी में शमशान में जेको लकड़ियुनि जो ज़िक्र आहे, इहो ॿुधायो अथनि कि भई मुर्दनि खे जलाइण लाइ जेके लकड़ियुनि जी बर्बादी थी थिए, इन खां त बढ़िया आहे कि बिजली जे जेके उपकरण आहिनि जिन में मुर्दा जलनि था उन जो वर्णन कयो अथई। श्राद्ध करण सां पंहिंजे वॾनि माइटनि सां जुड़ाव रहे थो, उन जो ज़िक्र कयो अथई। ऐं पंहिंजी सनातन संस्कृति खे नज़र में रखंदे हुए हरिद्वार जो ज़िक्र कयल आहे। ऐं हीअ कहाणी अॼु जे परिवेश सां बिल्कुलु मैच खाए थी, जंहिंमें इंसान खे इंसान जी क़ीमत अॼुकल्ह आहे कोन। आत्मा आहे, हिन में ॿुधायो कि आत्मा आहे जंहिंखे शरीर, जेका शरीर खे हलाए रही आहे। ऐं अॼु जे समय जे अनुसार जी कहाणी आहे, छाकाणि त अॼु वक़्तु आहे कि पाड़े वारो पंहिंजे पासे में रहण वारे घर वारे खे कोन सुञाणे कि पाड़े वारे घर में केरु रहंदो आहे, छा रहंदो आहे। उन जे अलावा हिन कहाणी में अॼुकल्ह जा जेके रिश्ता थी विया आहिनि, जेके स्वार्थ ते केवल जुड़ियल आहिनि, कमु पवे त कल्ह पवे वारी ॻाल्हि आहे। अॼु जे परिवेश सां बिल्कुलु कहाणी मैच थिए थी। तव्हां बि ॿुधो, चलो शुरू कयूं था। सुञाणप जो संकट। घर जे अंदरि घंटी वॻी ऐं मूं ॿाहिरि वञी ॾिठो, हिकु 2 फीथे स्कूटर भरिसां 2 माण्हू बीठा हुआ, हिकु विची उमिरि वारो ऐं हिकु नौजवान। नौजवान पंहिंजो हेलमेट हथ में खयो उते ई बीठो रहियो ऐं विची उमिरि वारे शख़्स अॻिते वधी पुछियो, हिते ॿाहिरि नाले जी तख्तीअ ते रमेश चंद्र त लिखियलु आहे, पर छा अव्हीं पाण श्री रमेश चंद्र आहियो? मूं चयो, हाओ, ॿुधायो। अव्हां लाइ सुठी ख़बर कान्हे। इहो चई हू खिन लाइ चुप थी वियो ऐं पोइ चयईं, अॼु सुबुह जो 9:30 बजे खिन अव्हां जे मामे जो देहांत थी वियो। मूंखे वॾो लोॾो रसियो। मूं पुछियो, अव्हीं भगतराम बाबति ॻाल्हि करे रहिया आहियो? छो, खेसि छा थियो? खाउन, हाओ, ॿुधी मूं ॿिन्ही ॼणनि खे अंदरि औताक में अची वधीक ॻाल्हि करण लाइ हथ जो इशारो कयो। औताक जो मतिलबु हिन में लिखियलु आहे मेंस ड्राइंग रूम। विची उमिरि वारे शख़्स पंहिंजी ॻाल्हि पूरी कंदे चयो, अॼु सुबुह जो स्वामी परमानंद आश्रम में सत्संग जे दौरान भगतराम अचानक वेठे ई गश खाई किरी पियो, वरी न उथियो। हू असांजो गुरू भाई हो। मुंहिंजो नालो आहे केशूराम ऐं ही नौजवान जो मूंखे स्कूटर ते विहारे हिते वठी आयो आहे, सो आहे राकेश। अव्हीं ॿई अंदरि अची वियो। मां अव्हां सां गॾु हलां थो, मूं दुख विचां चयो। असीं विहंदासीं न, केशूराम चयो। उहे ॿई औताक अंदरि न आया, लेकिन बीठा रहिया। मां घर जो पोयों दरवाज़ो ठीक सां बंदि करण लाइ वियसि। मामो गुज़ारे वियो, इहो कमु त ॾाढो ख़राबु थियो। गुज़िरियल 2 सालनि खां हू असां वटि कोन आयो हो। इहा सुठी ॻाल्हि नाहे त असां बि संदसि हाल अहिवाल वठण लाइ वटसि कोन विया हुआसीं, लेकिन असीं किथे वञूं हा? संदसि हिकु ठिकाणो त हो कोन। हू जंहिं बि दुकानदार वटि ॾींहं जो बीठल हूंदो हो, उन जे दुकान ॿाहिरां राति जो सुम्ही पवंदो हो। हूअं बि उहो सभु हिकु तरफ़ो हो। हू पाण ई वक़्तु कढी कॾहिं कॾहिं असां वटि थी वेंदो हो। असांजा इहे घर ऐं बंगला
राति जो अलॻि अलॻि सुख साधन साण सुम्हण लाइ ई न ठहिया आहिनि। संदसि को अलॻि सुख साधन न ठही सघियो, संदसि घर बि न ठही सघियो। ओताक में वापसि अची मूं मेज़ जे दराज मां बटूं कढी खीसे में रखियो। केशूराम चयो, अवी पैसनि जी चिंता न करियो, संदसि मौत आश्रम में थियो आहे, असीं गुरू भाई गॾिजी बाक़ी इंतज़ाम कंदासीं। इहो चङो थियो जो असांखे महल सिर भगतराम जे वेझे माइटनि जो ॾस पतो पियो आहे। हिन ॾिठो उन वॾे शहर में मामे जे कंहिं सॻे मिट माइट खे कोले लहण ते हिन ज़रा राहत महसूस कई। मुंहिंजे वात मां दुख सुख गाॾड़ हा निकिती ऐं मुंहिंजे अखियुनि आॾो मामे जो चहिरो अची वियो। हिन पंहिंजे जीअरे या मुए कंहिंखे को दुख कोन ॾिनो। असीं जिन खे दुख चवंदा आहियूं, मामे उहे दुख सठा, लेकिन उहे दुख हिन लाइ दुख न हुआ। सरकार तरफ़ां या ख़ानगी संस्थाउनि पारां संबंधहीण ॿुढनि लाइ ॿुढा ॿुढियूं घर ठाहिया आहिनि। संदसि महावर पेंशन जो पिणु इंतज़ाम कयो वियो आहे। मामे ॿिन्ही मां कंहिं हिकु सहूलियत जो पिणु फ़ाइदो न वरितो। हू पंहिंजे जीवन जे पछाड़ीअ ताईं कर्म में लॻो रहियो। उन वॾे शहर में संदसि को घर न हो। असांजो घर पिणु संदसि जो घर न बणिजी सघियो। छो न बणिजी सघियो, इहो सभु ॻाल्हियूं घणेई पेचीदह आहिनि। उन दुख सुख गाॾड़ हा जे उन हिक खन में मामे बाबति एतिरो कुझु साम्हूं अची वियो। हिकु खन महाकाल जो हिस्सो बि आणे ऐं पाण में ई महाकाल खे समेटींदड़ बि आहे। एतिरे में ओताक में शायदि मूंखे उन खिन में गर्क थियण खां बचाइण ख़ातिर टेलीफोन जी घंटी वॻी, लेकिन मूं उन जो रिसीवर खणी वापसि रखी छॾियो। कंहिं शख़्स मूं सां ॻाल्हाइणु चाहियो हूंदो, लेकिन उन हालत में मूंखां साणसि ॻाल्हाइणु न पुॻो। मूं केशूराम खे चयो, चलो हलूं, मां जीअं आहियां तीअं ई थो हलां। केशूराम पुछियो, छो घर में छा ॿियो कोई न आहे? मूं चयो, न, मुंहिंजी श्रीमती स्कूल में पाढ़ण वेई आहे। छोकिरा पंहिंजे पंहिंजे कमकार ते निकिरी विया आहिनि, लेकिन अव्हां ज़रा तरसो, एतिरो परे खां आया आहियो, पाणी पीओ, मां अव्हां लाइ चांहि बि ठाहे थो अचां। केशूराम चयो, हाओ पाणी ॾियो, पाणी पीअंदासीं, चांहि जी का ज़रूरत नाहे। मां पाणीअ जा 2 गिलास भरे आयसि। गिलास मां पाणी पीअंदे केशूराम चयो, न, मुंहिंजो मतिलबु आहे घर में अम्मा कान्हे। मेज़ ते गिलास रखी वरी चयईं, असांजे पाड़े में हिकु होम्योपैथ डॉक्टर रहंदो आहे, भगतराम। संदसि घर ऐं दवाख़ाने में पिणु कमु कयो हो। अव्हां जी एड्रेस उन डॉक्टर साहिब ॾिनी। उन ॿुधायो त भगतराम जी भेण आहे, यानी अव्हां जी माता बि अव्हां जे एड्रेस ते ई रहंदी आहे। मूं वराणियो, हाओ, कॾहिं रहंदी हुई, हाणे कान रहंदी आहे। हूअ पंहिंजे नंढे पुट, मुंहिंजे नंढे भाउ ऐं संदसि परिवार सां गॾु ॿिए कंहिं हंधि रहंदी आहे। मुंहिंजो मन वधीक परेशान थी पियो हो, पर मूं समाजी मर्यादा जो पालन कंदे संदसि साम्हूं पंहिंजे नंढे भाउ खे नंढो भाउ करे तस्लीम कयो हो। पोइ सहज थियण जी कोशिश कंदे चयुमि, अव्हां स्वामी परमानंद आश्रम जी एड्रेस ॿुधायो, मां अव्हां जे 2 व्हीलर पुठियां 3 व्हीलर स्कूटर में अचां थो। रस्ते ते हिकु हंधि घर जी चाबी पंहिंजे घर जे माण्हुनि लाइ छॾणी पवंदमि। मूं संदन जवाब जो इंतज़ारु कोन कयो
ऐं मां संदसि घर जे ॿाहिरां दरवाज़े ताईं पहुची वियसि। राकेश मुंहिंजे पुठियां पुठियां आयो, पर केशूराम पंहिंजी जॻह तां कीन चुरियो। चयईं, घर जी चाबी छा किथे परे छॾणी अथव? न, पर बरो असांजी ॼाण पहचान वारो घरु आहे, उते छॾणी पवंदमि। हिते पाड़े में त केरु कंहिंखे सुञाणण वारो ई कोन्हे। लेकिन अव्हां जी माउ खे बि त किरिया में हलणो पवंदो, नेठ बि त हूअ फुतीअ जी भेण थिए। हाणे हिन साहब पंहिंजे मन जी ॻाल्हि चई हुई। हाणे वञी पिणु मूंखे सम्झ में आयो त भगतराम मुंहिंजो मामो तॾहिं थियो जॾहिं हूअ मुंहिंजी माउ आहे। मां पुठिते कदम करे संदसि वेझो वियसि। मुंहिंजे मन में आयो, मां माउ खे संदसि घर में फ़ोन करियां, लेकिन कीअं करियां? लॻभॻि 3-4 सालनि खां हूअ पंहिंजे नंढे पुट ऐं संदसि परिवार सां गॾु अलॻि अलॻि रहे थी। इन विच में कॾहिं को हिन सां संवाद न रहियो आहे। ही नंढो मकान बि मुंहिंजे खून पसीने जी कमाई जो ठहिरायो हो ऐं उन सां असां सभिनी भातियुनि जी भीड़ सुख आराम सां रहंदी हुई। लेकिन पोइ माउ जे हिन नंढे पुट जे मन में लालच घर करे वेई हुई। हूअ संदसि धंधो चङो ख़ासो हली रहियो हो। हू चाहे हा त पंहिंजो जुदा फ्लैट ख़रीद करे सघे हा। दरअसल हिन माउ जी मदद सां पंहिंजे पीउ माउ वारो फ्लैट पिणु विकिणी छॾियो हो ऐं उहो पैसो पंहिंजे धंधे में लॻाए छॾियो हो। हाणे फ़क़ति हिन मूंखे परेशान करण ते चाहियो। हू मूं वटां हिकु वॾी रक़म वठी ऐं झगड़ा करे उथी वियो हो। अलाह जे छो माउ ऐं संदसि नंढे पुट मूं सां अहिड़ो ग़लति व्यवहार कयो। अहिड़ो व्यवहार त के शैतान बाड़ोतरी कंदा आहिनि। उहे के वॾियूं रक़मूं वठी मकान ख़ाली कंदा आहिनि। ही माण्हू त मसवाड़ी कोन हो, मुंहिंजो पंहिंजो हो। मसवाड़ त छॾियो, मूं खां बिजली पाणीअ जे बिल मां बि पिणु कॾहिं को हिसो न वरितो। मूं त नंढे भाउ खे नंढे भाउ वांगुरु ई न बल्कि पंहिंजे वॾे पुट जीअं रखियो हो। मूंझारे में फाथुल मां सोचे रहियो हुअसि, इहो हिकु खन वरी महाकाल थी पियो हो। केशूराम पुछियो, छा सोचे रहिया आहियो अव्हां? मूं थधो साहु खणी चयो, ॾिसो, मां माउ जे घर जो टेलीफ़ोन नंबर मिलाए ॾियां थो। अव्हां ई हिन सां ॻाल्हायो। हू ॿई वाइड़ा बणिजी हिक ॿिए ॾांहुं ॾिसण लॻा, लेकिन चयाऊं कुझु कीन। मूं फ़ोन बुक खणी उन मां टेलीफ़ोन नंबर ॾिठो। उन में उहो नंबर लिखियलु त हो, पर कॾहिं बि कमु न आयो हो। नंबर डायल कयमि त ॿिए पासे खां माउ जो ई आवाज़ु आयो। मां रिसीवर केशूराम खे ॾियणु लॻसि त मुंहिंजे मन में अलाए जे छा थी गुज़रियो। रिसीवर पंहिंजे कन ते वापसि आणे मूं चयो, हिन पासे मां रमेश थो ॻाल्हायां। अव्हां कीअं आहियो? हाणे होॾां संदसि आवाज़ु कोन ते आयो। खेसि शायदि विश्वास कीन थिए आयो त इहो मुंहिंजो फ़ोन हो, या शायदि इहो ॼाणे त इहो मुंहिंजो फ़ोन हो। कंहिं विपदा जे अंदेशे जो लोॾो महसूसु थियो हो ऐं हिन पंहिंजे पासे शाल सभु सुख हुजे अहिड़ी कामना कई हुई। मूं चयो, घबराइण जी का ॻाल्हि न आहे। मूं वटि अशोक विहार मां 2 ॼणा आया आहिनि। उहा बदख़बर खणी आया आहिनि त मामो भगतराम अॼु सुबुह जो गुज़ारे वियो। वठो, अव्हां पाण हिननि सां ॻाल्हायो। मूं केशूराम खे रिसीवर ॾिनो ऐं समूरी ॻाल्हि करे ॿुधाई। पछाड़ीअ में मूं ॾांहुं मुंहुं करे पुछियईं, तव्हां ॻाल्हाईंदव? मूं चयो, न, बसि ठीकु आहे। रिसीवर रखी हिन चयो,
अम्मा पुछी रही हुई त किथे पहुचणो आहे। मूं खेसि वरी चयो त मां वरी फ़ोन करे अव्हां खे ॿुधायां थो। हाणे मूंखे आश्रम में फ़ोन करे पुछणो पवंदो त मंड खणी वञण वारी मोटर गाॾी उते पहुची वई आहे या न। जेकॾहिं पहुची वई आहे त उहा सभु निगम बोध घाट लाइ कॾहिं निकिरंदा। हिन स्वामी परमानंद आश्रम वारनि सां ॻाल्हायो ऐं खेसि ख़बर पई त सभु उन वक़्तु उतां निकिरी चुका हुआ ऐं हिते जा सभु माण्हू सिधो निगम बोध घाट पहुचनि। पोइ हिन माउ खे इहा ख़बर ॾिनी। हिन उन विच मां पंहिंजे नंढे पुट सां फ़ोन ते ॻाल्हायो हो ऐं हाणे हू साणसि गॾु उते पहुची वेंदी। निगम बोध घाट ते चारई वाहन लॻभॻि हिक ई वक़्तु पहुची विया। मंड खणण वारी बोध गाॾीअ में स्वामी परमानंद आश्रम जा बि माण्हू हुआ। कार में माउ ऐं संदसि नंढो पुटु ॿई आया। ॿ फीथे स्कूटर ते मामे जा गुरू भाई केशवराम ऐं राकेश हुआ ऐं मां फास्ट मुद्रिका बस वसीले शमशान घाट जे साम्हूं जमुना बाज़ार वारे बस स्टॉप ते लही उते पहुची वियसि। उते हाज़िर माण्हुनि में आश्रम जो हिकु स्वामी हो। हिन चयो, चङो थियो भगतराम जा माइट बि अची पहुता आहिनि। ॿुधिजे थो त संदसि सॻो पुटु पंहिंजे परिवार सां गॾु भोपाल में किथे रहंदो आहे। शास्त्रनि मूजिबि हूअ मुख अग्नीअ जी रीति निभाए हा त ॾाढो सुठो थिए हा, पर जीअं धणीअ जी मर्ज़ी। कंहिं माण्हूअ ज़रा तहश में अची चयो, स्वामी जी, भगतराम जो पंहिंजे सॻे पुट सां को संबंध न हो। ॿुधिजे थो त हू 30 साल खनि अॻु पंहिंजे परिवार वारनि सां कंहिं ॻाल्हि ते टंटो करे हिन शहर में आयो त कॾहिं वापसि न वियो। संदसि कुटुंब परिवार वारनि पिणु संदसि कॾहिं को समाउ न लधो, संदसि घर वारीअ बि न। स्वामीअ धीरज सां वराणियो, का ॻाल्हि नाहे। संसार जी माना ई आहे सदाईं वहंदो रहणु, सदाईं बदिलजंदो रहणु। संदसि भाणेजे रमेश चंद्र मुखाग्नि ॾींदो। पर एतिरे में न ॼाण छा सोचे हुन माउ खां पुछियो, हू अव्हां जो सॻो भाउ हो? माउ उन महिल ताईं पंहिंजे मन खे शांत कयो बीठी हुई। हाणे संदसि धीरज जो बंदु टुटी पियो। उहा ज़ार रोअण लॻी। रुदन विचां हिन अणसाफ़ मुंझल चयो, हाउ, हू मुंहिंजो भाउ हो। मां हुन जी भेण हुअसि। न हू मुंहिंजो भाउ हो, न मां हुन जी भेण हुअसि। हिते केरु कंहिंजो आहे? मां उतां सिरी माउ वटि वियसि। खेसि आथत ॾींदे चयो, पंहिंजे हयात हूंदे मामे कॾहिं कीन चाहियो त केरु कंहिं ॻाल्हि खे वठी रोए। लेकिन इहो चवंदे चवंदे मुंहिंजूं अखियूं पिणु आलियूं थी वियूं हुयूं। उन दुखदाई ॻाल्हि जे विच में काटींदे केशवराम चयो, मां काठियूं वठण लाइ वञी थो लाइन में बीहां, पर अम्मा अव्हां ॿुधायो त दाह संस्कार हिते थींदो या भरिसां ई बिजलीघर वारे शमशान घर में थींदो? माउ धीरे आवाज़ में चयो, हिते। केशवराम उतां हलियो वियो। मां बि साणसि गॾु वियसि। असीं अञा थोरे मुफ़ासिले ते ई हुआसीं त मुंहिंजे मन में आयो, चइनी तरफ़ लाश जली रहिया आहिनि। एतिरी घणी लकड़ी सुवाह थी रही आहे। दाह संस्कार करे एतिरा घणा वण किराया था वञनि। ही मन विचित्र आहे। हितां हुतां जूं अलाए छा ॻाल्हियूं कंदो रहंदो आहे ऐं पोइ उन्हनि ते सोचींदो रहंदो आहे। मुंहिंजे वात मां उमालक निकितो, केशवराम, असीं बिजलीघर वारे शमशान घर में छो कीन हलूं? केशवराम मुंहिंजे चहिरे ते निहारियो। जॾहिं खेसि तस्दीक थी त मूं इहो ई कुझु चयो हो त हिन पोयां
पेर कया। उते वापसि वञी चयईं, रमेश चंद्र जो ख़्यालु आहे त असां ही दाह संस्कार बिजलीघर वारे शमशान घर में करियूं। सभई मूं ॾांहुं ॾिसण लॻा। कंहिं विच में ई टोकियो, मणनि जा मण काठियुनि जे लड़ीअ ते आख़िर थहा नोटनि जा त लॻंदा ई, यानी मणनि जे मण काठियुनि जी लड़ीअ ते आख़िर थहा नोटनि जा त लॻंदा ई, यानी पैसे जो ख़र्च वधीक थींदो। मूं चयो, मणनि जे मण काठियुनि ते पैसा ख़र्च करण जी ॻाल्हि कान्हे, ॻाल्हि आहे एतिरी घणी लकड़ी जलाए ख़ाक करण जी। मूं ॾिठो उते घणनि खे उन जवाब मां तस्कीन कान मिली हुई। माउ मुंहिंजे चहिरे में निहारे रही हुई। मूं उमालक चयो, जीअं माउ वाजिब सम्झे, जीअं हू चवे तीअं करियूं। मां हिकु ॻाल्हि चवां, भगतराम वणनि जी पूॼा कंदो हो, उन्हनि जो नास कीन कंदो हो। केशूराम ऐं मां काठियूं वठण वञूं था। स्वामीअ हथ जे इशारे सां मूंखे रोकींदो चयो, जेको तूं चवीं थो सो पिणु सत्य आहे। भगतराम, हाणे केवल शरीर आहे, प्राणहीण, आत्माहीण शरीर, मंड केवल। आत्मा सभिनी ॻाल्हियुनि खां निर्लेप आहे। उनखे तलवार वग़ैरह शस्त्र नथा कटे सघनि। आग जलाए नथी, पाणी भिजाए नथो ऐं हवा सुकाए नथी। पोइ हिन श्रीमद भागवत गीता जो हिकु श्लोक वाचो, नैनम छंती शत्राणी नैनम दहती पावक न चैनम कली द्योन पातो न शोषिते मारतम, यानी वही थी वो, इस आत्मा को शरीर नहीं काट सकता है, अग्नि जला नहीं सकती, ना इसे जल भिगो सकता है। उन्हनि पंहिंजी ॻाल्हि चई। हाणे सभु माण्हू माउ ॾांहुं निहारण लॻा, पर हूअ अखियूं बंदि करे श्लोक ॿुधी रही हुई। खिन पल खां पोइ चयाईं, स्वामी जी, ठीकु आहे, असीं ओॾां था हलूं। मां घणा ॼणा मड़ सां गॾु मड़ीअ वारी मोटर गाॾीअ में ऐं बाक़ी माण्हू असांजे पुठियां कार में ऐं स्कूटर ते निगम बोध घाट जे भरिसां ई बिजली शमशान घर ॾांहुं विया। उते हिकु वॾो हॉल हो। उन हॉल में अॼोकनि थिएटरनि वांगुरु कुर्सियूं लॻियल हुयूं। लाश खे उन हॉल जे मंच ते रखियो वियो। उते ॿियनि वेठल माण्हुनि सां गॾु उहे माण्हू बि वेझी विया। केशूराम ऐं मां उते जे दफ़्तर में मालूमात दर्ज कराइण लाइ वियासीं। हिकु नौजवान क्लर्क वेठो हो। रजिस्टर मां तफ़सील ॾिसी डेथ सर्टिफिकेट ठाहे रहियो हो। हिन मां पतो पियो त उते हिकु ई वक़्तु 2 मड़ जली सघंदा आहिनि। वधीक न त ॿिनि मड़नि में कुझु वक़्तु अॻु लॻायो वियो आहे। हाणे असां वारे मड़ जो वारो लॻभॻि 1.5 कलाक खां पोइ ईंदो। लॻभॻि 1.5 कलाक खां पोइ ई रजिस्टर में तफ़सील दर्ज कराए मड़ जलाइण लाइ फ़ी वरिती वेंदी ऐं रसीद ॾिनी वेंदी। असीं ॿई ॿाहिरि अची उतां जे बाग़ ॾांहुं वञण लॻासीं। एतिरे में असां परियां ॾिठो त उते हिकु बेंच ते स्वामी जी वेठो हो। असीं शमशान घर जे अंदर वारी सड़क ते ई बीह रहियासीं। मूं केशूराम खां पुछो, स्वामी जी जो नालो छा आहे? हू वॾो ज्ञानी आहे। हुन वराणियो, संदसि नालो ई स्वामी चित्तानंद आहे। काफ़ी सुलझल वीचारनि जो माण्हू आहे। अॼुकल्ह हू स्वामी परमानंद आश्रम जो गादेसर आहे। खिन पल जे ख़ामोशीअ खां पोइ अचानक ई हिन चयो, चङो, भला हिकु ॻाल्हि ॿुधायो, पोइ त तव्हीं हरिद्वार, काशी, प्रयाग वग़ैरह वञी अस्थि परवाह करण में बि विश्वास न कंदा हूंदा।
मूंखे हिकदमि महसूसु थियो त केशूराम उते आयल माण्हुनि मां हिकु हो जिन खे बिजली शमशान घर में दाह संस्कार वारी ॻाल्हि न आवड़ी हुई। उन्हनि लाइ उहो शमशान घर लावारिस ग़रीब माण्हुनि लाइ ई हो। माउ खे बि इहा ॻाल्हि मन में वणी आहे या न, मुंहिंजे अंदरि थोरो पाप बोध उथी आयो। हिन भेरे समूरी ॻाल्हि पूरन रीति माउ ते छॾींदे मूं चयो, माउ जेको फ़ैसिलो कंदी असीं उहो ई कंदासीं। हरिद्वार वञण लाइ चवंदी त हरिद्वार वेंदासीं। हूअं असां सभिनी खे उहे सभु ॻाल्हियूं अवश्य करणु घुरिजनि। असीं श्राद्ध वग़ैरह कंदा आहियूं, उन्हनि द्वारा असीं गुज़िरियल वक़्त सां गुज़िरियल माण्हुनि सां जुड़ियल रहंदा आहियूं। उन्हनि सां असांजी सुञाणप क़ाइमु रहंदी आहे। लेकिन अॼुकल्ह त हिकु पाड़े में रहंदे असीं हिक ॿिए पाड़ेसिरीअ खे नथा सुञाणूं। हिन इशारे में मूंखे मुंहिंजी अॻु कयल ॻाल्हि यादि ॾियारी। अवां ठीक था चओ, अॼुकल्ह सुञाणप जो संकट आहे, लेकिन संकट जी सुञाणप थी वञे त इहो संकट नथो रहे। मूं चयो, मूंखे ख़बर नाहे त इहा गोल गोल ॻाल्हि खेसि सम्झ में ई आई या न। असीं ॿई ॻाल्हियूं कंदा कंदा अची हॉल में प्रवेश द्वार ताईं पहुता हुआसीं ऐं उन जे अंदरि वञी वेठासीं। शांत ऐं वैराग्यमय वातावरण हो। माण्हू जुदा जुदा या ॿ गॾिजी वेठा हुआ। माउ नंढे भाउ सां गॾु वेठी हुई। हूअ साणसि गॾु वेठल हूंदे बि जुदा वेठल लॻी रही हुई। हूअ उन वक़्तु वैराग सां भरियल हुई। हॉल जे अंदरि ॿाहिरि शमशान घर जा कर्मचारी अची वञी रहिया हुआ। उहे पैंट कमीज़ पातल हुआ। जॾहिं कि असां खां अॻु निगम बोध घाट ते ॾिठो हो त उते जा पंडित पुरोहित धोती कुर्ते में हुआ। मूं मन में चयो, मामे खे उन्हनि ॻाल्हियुनि जो संदसि हयात हूंदे फ़र्क़ु कोन पियो हो त हाणे बि को फ़र्क़ु कोन पवंदो। जॾहिं वक़्तु अची भरियो त मां उथी ॿाहिरि दफ़्तर जे कमरे में वियसि। उहो नौजवान क्लर्क किताब पढ़ी रहियो हो। मूं खांसि पुछियो, छा अव्हां हाणे रजिस्टर जी कार्यवाही पूरी कंदा? हिन किताब मां पंहिंजो मुंहुं कढी वराणो, अञा न। जंहिंजी उते ड्यूटी लॻल आहे उहो जॾहिं हिते अची ॿुधाईंदो तॾहिं का कार्यवाही कबी। मूं ॾिठो इतिहास जो इहो किताब हो, शायदि दर्सी किताब हो। मूं आवाज़ में पंहिंजा ई भरे पुछियो त तव्हां छा कंहिं इम्तिहान जी तयारी करे रहिया आहियो? हाओ, मां करस्पॉन्डेंस कोर्स ज़रिए हिन भेरे BA फाइनल जो इम्तिहान ॾींदसि। ऐं हिन मेज़ ते रखियल गरम गरम चांहि जे गिलास मां हिकु सुर्क भरी। मूं संदसि फ़र्ज़ शनासीअ सां गॾोगॾु महिनत कशी ॾाढी वणी। मूं चयो, इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हिते अव्हां खे पढ़ण लाइ काफ़ी वक़्तु पिणु मिली वेंदो हूंदो ऐं उन ख़ाली वक़्त जो सही इस्तेमालु थियण ई घुरिजे। हिन मुंहिंजे चहिरे ते निहारे मुंहिंजे चयल ॻाल्हि जी सचाईअ खे ॾिसणु चाहियो। खेसि महसूसु थियो त मूंखे संदसि हिन रीति पढ़णु वाक़ई वणियो। हिन पंहिंजी किताब बंदि करे रजिस्टर खोलियो ऐं चयईं, चङो, ॾियो। मड़ जी तफ़सील ऐं मड़ जलाइण जी फ़ी 25 रुपया। अव्हां जो कमु जल्द थो करियां। अञा असीं कार्यवाही में लॻल हुआसीं त बिजली भट्टीअ जो कर्मचारी आयो। चयईं, मां ईंदड़ मड़ भगतराम जो थो लॻायां। हू वापसि वियो त मां संदसि पुठियां वियसि। उते असांजा सभु माण्हू मामे जे आख़िरी दर्शन करण लाइ संदसि मड़ जे टिनी पासे वञी बीठा। हिकु आश्रमवासी अची सूचना ॾिनी त स्वामी जिन ध्यान मग्न आहिनि
ऐं हू उते अची न सघंदा। उन कर्मचारीअ मड़ जे मुंहं वटां कफ़न हटायो ऐं सभिनी खे हिकु सीसकारो निकिरी वियो। जंहिं माण्हुनि खे असीं सुञाणींदा हुआसीं, जंहिं सां ॻाल्हियूं ॿोलियूं कंदा हुआसीं, छा ही उहो ई माण्हू आहे? हाणे इहो माण्हू कीअं लॻी रहियो आहे? मूं मामे जे मड़ जे पैरांदे ॾांहुं वञी संदसि कफ़न ढकियल पेरनि खे छुहियो, मड़ खे प्रणाम कयो। मुंहिंजे नंढे भाउ पिणु ईअं कयो। आश्रम जे माण्हुनि देसी घी जा दॿा ऐं ॿी सामग्री आंदी हुई। हिननि हाणे उन्हनि शयुनि जी ज़रूरत न सम्झी करे उहे शयूं उते जे कर्मचारियुनि लाइ बिजली भट्टीअ वारे कर्मचारियुनि खे ई ॾेई छॾियूं। जॾहिं मड़ खे बिजली भट्टीअ जे अंदरि सरकायो वियो त सभिनी जे अखियुनि में गरम गरम ॻोढ़ा हुआ। थोरी देरि लाइ वैरागमयी शांतीअ खां पोइ जॾहिं उहे माण्हू उतां अलविदा करे रहिया हुआ त उन कर्मचारीअ चयो, तव्हां हिते जी रसीद ॾेखारे अस्थियुनि जी ॻंढ सुभाणे खां पोइ कुझु ॾींहंनि अंदरि खणी वञी सघो था। खिन पल लाइ पोइ वरी चयईं, जेकॾहिं तव्हां चाहियो त असीं हिननि अस्थियुनि खे हिते भरिसां ई जमुना में प्रवाह करे छॾियूं त असीं ईअं बि करे सघंदासीं। इहा ॻाल्हि ॿुधी सभई माण्हू माउ ॾांहुं ॾिसण लॻा। हूअ हिक खन लाइ ॻणगूत में पइजी वेई। पोइ चयईं, हिते भरिसां ई यमुना माता जी गोद में विझी छॾिजो। ऐं हिन पंहिंजी गोथरीअ मां 10 रुपयनि जा 2 नोट कढी खेसि उन कम लाइ अॻुवाट ॾेई छॾिया। इहा आहे कहाणी सुञाणप जो संकट। हिते कहानी संग्रह सुञाणप जो संकट जो बि अंत थियो। जय झूलेलाल, जय श्री झूलेलाल।